में तब्दील करी उनके कीले तुझे कदमन में ना दूं तो मुझे नालो आदम खानदान हुक्कारे अली खोट खिलाच के रूप में अंजान के कद के रूप में बताया था। आदम खान बडेरो न लुटेरो अंधन करेला कुत्ता इहो तुंहिंजे हथनि मां निकिरी वियो त अहिड़ो ॿियो कोन मिलंदुई। रुत मस्तानी मुंहिंजा जानी थी सता है मुंहिंजी जवानी अल्लाह मूंखे थी जलाए रुत मस्तानी मुंहिंजा जानी भाऊ छा कयां शर्म थो अचे न तव्हां सां वेही थियो न फैली सां थो ज़िल्लत जी ज़िंदगी खां इज़्ज़त जो मौत बहितर है।